हुक्मरान पाकिस्तान पीपुल्स पार्टी की हुक्मरान गद्दार जमायत चई अज सिंध जा रस्ता हिन पॉइंट ते बंद करे सिंध पुलिस के इस्तेमाल कंदे वडेरन सरदारन एमपी एमएलए के इस्तेमाल कंदे माण्हुनि खे रोकियो पर हिते माण्हुनि जंहिं नमूने सां अची इज्तिमा गॾु कयो आहे तव्हांखे सलाम आहे तव्हांखे मुबारकबाद आहे। दोस्त ॻाल्हाए आहिनि ऐं ॿ टे शयूं सिर्फ़ु ॻाल्हाईंदुसि। हिकु जीअं सवेल दोस्तनि ॻाल्हायो त वतन ते गैर मुल्किन जा मिसाल ॾिसो पिया। असां साॻियुनि ॾींहंनि में 1.5 महीनो अॻे रमज़ान जे महीने में फ़लस्तीनियुनि खे दर बदर ॾिठो, उन्हनि ते ऑपरेशन ॾिठो ऐं सॼी दुनिया मां उन मां मज़म्मत थी। ऐं उन्हनि साॻियुनि ॾींहंनि में हितां असांजे बाबू हलंदई जोधपुर ते ऑपरेशन थियो पर पाकिस्तान जे इख़्तियारनि खे कंहिंखे तकलीफ़ न थी। हेॾे घणनि मर्कज़ परस्त सियासी जमायतुनि कश्मीर ऐं फ़लस्तीनी जी त मज़म्मत कई पर सिंध जे हिन मासूम ग़रीब छपर वारनि माण्हुनि जी मज़म्मत न कई। असीं सम्झूं था त हिन वक़्त ते पोइ 14 सालनि खां ख़ुसूसन जेको सिंध जे सरदारनि, सिंध जे पीरनि ऐं सिंध जे पार्लियामेंटेरियन ख़ुसूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे पार्लियामेंटेरियन 2012 में सिंध खे विराइण जो हिन असेंबलीअ मां कानून पास करायो। उन्हई हिननि टिनि शयुनि जो ख़ुसूसन मदीर घटो ऐं ध्यानसर ज़िले जे हज़ारे लाखे एकड़नि जी ज़मीन उन्हनि खे ठाहिण खे ॾिनी ऐं मिलण खे ॾिनी। पर असांजा इंडिजिनस माण्हू, असांजा वतन दोस्त माण्हू, उन इलाइक़े जा माण्हुनि ज़ुल्फ़काराबाद जे ज़रदारीअ जे मकरू साज़िश खे उन नमूने सां रजिस्ट न कयो, उनखे रुकावट न बणिया। माण्हू चवंदा आहिनि त हिननि सिंध में चवणी आहे त भाड़े भाउ खां खट चई अलॻि खट चङी आहे, पर हिते असांजो ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा मौजूदा पार्लियामेंटेरियन जिन 2012 में सिंध जे ख़िलाफ़ कानून पास कयो या हिन वक़्तु हितां जा अवामी नुमाइंदा जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदा उहे असांजे माण्हुनि खे हितां उथारण जी कोशिशि पिया कनि। अहिड़े क़िस्म जे जेको धारियुनि खे आबाद पिया कनि ऐं हितां जे माण्हुनि खे हितां खां ज़बरदस्ती हटाइण जी कोशिशि पिया कनि। त भाड़े भाउ खे ॾिठोसीं पर हीअ जेके भाड़ो आदमी पिया आहिनि सरदार, जेके भाड़ो आदमी पिया सरदारी, जेके भाड़ो आदमी आहे वज़ीर ऐं वज़ीर आला, इन्हनि खे छा कजे? जिते हुकुमरान भाड़ो आदमी पना आहिनि उते जा हुन जा पार्लियामेंटेरियन ऐं हुन जा वोटर चकरी थी पवंदा आहिनि। हिन करे आऊं हितां जे कयूं राम खे पुछां, ख़ुसूसन जेके इंडिजिनस माण्हू, हिन इलाइक़े जा माण्हू जेके तव्हां ज़ातियुनि जे बुनियाद ते ऐं सिंधी या बलोच जे बुनियाद ते वोट ॾेई ऐं सिंध खे विकिणण जो उनखे लाइसेंस ॾियो था, इहो बंदि कयो। सियासी जमायतूं या तंज़ीमूं जेके हिते असां सां गॾु आहिनि, अॼु हिते असांखे इहो चवनि, पंहिंजे माण्हुनि खे इहो चवनि अहिड़े क़िस्म जे पंहिंजे माण्हुनि खे चवनि त बाबा हिननि खे वोट ॾिजो। भले असांजा दोस्त आहिनि, साबिक़ा चङा माण्हू आहे, पर हिन वक़्त ते सिंधियुनि खे लॻाइनि ऐं गद्दारी था कनि त इन्हनि खे सज़ा अचणु घुरिजे। हिते घणा सरदार था चवनि त माण्हू ज़मीनूं खपाइनि था। अरे तव्हां ब्रोकर पिया पिया आहियो, मूंखे हिते फुरफतन ॿुधायो आहे, मूंखे जोखियन ॿुधायो आहे, मूंखे कमलनि ॿुधायो आहे, कलमतिन ॿुधायो आहे, हितां कोठनि ते हिते मेमन कोठ ॿुधायो त चई ही ब्रोकर थी बीठा आहिनि सरदार। हितां जा पार्लियामेंटेरियन ब्रोकर थी बीठा आहिनि, लख वठो 50,000 वठो ऐं माण्हुनि खे नथा वठो ऐं
दहशतगर्दी जा केस करे हुन खां लिखराइनि था उन करे असां डिमांड कयूं था डिमांड कयां थो मलीअ में हटे में ऐं ज्ञानशोरे में जेके पोयनि 4 सालनि में हिन सरदारी पहाड़ीअ जे हुकूमत जे दौरान जेके अलॉटमेंट थियूं आहिनि इन्हनि ते नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो इन्हनि ते इंक्वायरी करे ऐं हिन मौजूदा डिप्टी कमिश्नर खे गिरफ़्तार करे ऐं उनखे सज़ाऊं ॾे असां नस्ल परस्त आहियूं हम नस्ल परस्त नहीं है लेकिन एक बात समझ लें वो ब्रोकर कोई सिंधी नस्ल का हो सिंधी टोपी पहनता हो या सिंधी बोलता हो अगर वो गद्दार है मुल्क दुश्मन है तो हम उसको भी कहते हैं और आज हमारी नजर में ये जो ब्रोकर्स हैं मलिक रियाज एंड कंपनी ये जो मेगा प्रोजेक्ट्स बनाए हैं आपने मैं एक गुजारिश करता हूँ पाकिस्तान फौज को भी जनाब आपको लाखों एकड़ चाहिए इंप्रूवमेंट के लिए ले लें लेकिन आपको किसने कहा है कि मलिक को क्रॉस करके भेजें किसने कहा है डीएजे को क्रॉस करके भेजें कमर्शियल स्कीमें बना के भेजें किसने कहा है कि मेहरान या दूसरे जो इंप्रूवमेंट के लिए उसको क्रॉस करके भेजें आप हमारे महापुरुष हैं आप हमारी जमीन का व्यापार करने के लायक नहीं है आप हमारे खासदार हैं खासदार को कोई इख्तियार नहीं जमीन शहीदों के नाम पे ले और बेटियां बनाए कौन बनाए ऐसे स्कीमें बनाए इसलिए हम सिंध के शऊर के साथ हम आपसे डिमांड करते हैं कि अरे उर्दू मीडिया नाला हाँ सही है हुजे सोना है हुजे भाई हाँ चैनल लाया डीजे को सिंध के 14 साल में बदारन बाड़िन ऐं भड़न जेका ये चक्रो ठाहियो आहे इनजी इलेक्शन मां में जेके जेके खयूं रवां ठाहियो हाथ खणी ठाहियो इन्हनि खे पीपुल्स पार्टी खे वोट न कंदो इंशाअल्लाह कॾहिं तब्दीली ईंदी तब्दीली नारनि सां न ईंदी तव्हांजे अमल सां न ईंदी जेको भाड़े हुते वोट ॾेई वञी वोट करे थो कंहिं जी लिस्ट मां भाड़नि जी लिस्ट मां इन करे कंहिं क़िस्म जी न असीं ज़ात परस्त आहियूं न को असीं वतन परस्त आहियूं इन करे वतन जे हिन वॾे लाखनि जे इज्तिमा जो इनखे किरादा जुदो पहुतो पिए न पर पंहिंजे वतन जे हिन धरतीअ खे असीं बचाईंदासीं हिन नालनि सां ॿ टे नारा हिंदुस्तान जो नारा